अरबाब वारी जो नाम ही काफ़ी है। चैनल है छा चैनल खां वधीक हलंदो आहे मुंहिंजो दादा। अस्सलाम वालेकुम। JST EC वारनि जो प्रोटेस्ट हले थो पियो सुबुह खां वठी ऐं कोशिशि कयां थो त सभिनी ॿारनि खे बार बार हर कंहिंजो मौक़ो पियो ॾियूं ऐं हींअर बि तव्हां ॾिसो था पिया काफ़ी प्रोटेस्ट। थोरो हेॾा ॾेखारियो। काफ़ी सुबुह खां गिरफ़्तारियूं वग़ैरह थी हुयूं। उन खां बाद में दोस्त जेके आहिनि उस्ताद हिते धरणो हणी वेठा आहिनि पंहिंजे मुतालबनि जी मञता ताईं। नारेबाज़ी हले थी, ॻाल्हायूं था। धरणो हणी वेठा आहिनि उस्ताद काफ़ी टाइम खां कराची रोडनि ते। मुतालबो इहो ई आहे सभिनी जो त जेके 2018 खां वठी जेके माना पोस्टिंग जन जी थी आहे अॼु ॾींहं ताईं उहे कॉन्ट्रेक्ट ते ई आहिनि, उनखे रेगुलर नथा कनि, बार बार हिननि प्रोटेस्ट वग़ैरह कया। हुनजे बावजूद को बि हुनजो तदारुक नथो थिए ऐं इहा हिकिड़ो वॾो अलमियो बि आहे। जीअं मां पहिरीं बि चवां थो त माना बार बार उस्तादनि खे रोडनि ते अचिणो थो पए, इहो बहितर तरीक़ो न आहे। ऐं उस्तादनि जा मसइला बाद में बि हल जेकॾहिं हुकूमत खे करणा ई आहिनि त उहे पहिरीं थी वठनि त उहो वधीक हज़ार दफ़ा बहितर आहे। मूंसां साईं वेठो आहे, हुन खां पुछूं था सर जेका सुबुह खां वठी अॻुण में तव्हां सां ॻाल्हायोसीं लाइव, हाणे का अपडेट वग़ैरह का शइ हुजे त उहा तव्हां शेयर कयो। जी सर, पहिरीं ॻाल्हि त तव्हांजी महिरबानी। असांजो एंड टाइम जेको आहे साईं, एंड टाइम इहा सूरत हाल आहे। असांजी जेका दोस्त आहिनि उहे विया आहिनि ॻाल्हियुनि लाइ, पर अपडेट इहा आहे त असांजा ॻाल्हियूं हुते नाकाम थिया आहिनि। असांजे ॻाल्हियूं जेसि ताईं असांजी ॻाल्हियूं मंज़ूर न थियनि असां हेठां वेठा रहूं। फ़िलहाल जेका आहिनि असांजी का बि जेका आहे उहा ॻाल्हि जेका आहे उहा मनी कोन वई आहे। जेकॾहिं उहे नथा मञनि पोइ तव्हां छा सोचियो आहे? बसि वेठा ई हूंदो? पर असां जेको आहे इहो सोचे करे आया आहियूं त असां पंहिंजो जेको आहे ईद कुर्बान हिन प्रेस क्लब ते असां मल्हाईंदासीं। असां पंहिंजा बिस्तरा खणी आया आहियूं, ॿार छॾे आया आहियूं, ईद कुर्बान करे छॾियोसीं। असां जेसि ताईं असांखे हक़ न मिलंदो, पंहिंजो हक़ न मिलंदो, असां वेठा रहंदासीं, पंहिंजे हक़ वठी वापसि ईंदासीं। ठीक है। अभी मूसा सिस्टर्स का है ना, अभी आप बताएं अगर वो नहीं मान रहे। ये भाई कह रहे हैं, अभी अपडेट दी है ना मुझे, ये मेरे दोस्त हैं, वो बोल रहे हैं कि मतलब सरदार शाह ने क्या कहा, अब वो हमारे डायलॉग नाकाम हो गए। तो क्या इरादा है? आज हम लोग रेगुलराइजेशन के लेटर के लिए आए हैं और इंशाल्लाह आज लेटर लेकर जाएंगे। अगर डायलॉग्स हमारे नाकाम होते हैं, हमारी टीम अभी वापस आ रही है, उनके मैसेजेस हमारी तरफ आए हैं, अगर ये नाकाम हो जाते हैं तो हम इसी तरह यहीं रहेंगे, बल्कि आगे पहुंचेंगे, CM हाउस तक जाएंगे, हम असेंबली तक जाएंगे, क्योंकि वहां तक हमारी आवाजें अभी तक कोई नहीं पहुंचा रहा और हम लोग वहां तक आवाज पहुंचाएंगे। उसके बाद भी अगर उन्होंने हमारी हक तलफी की और हमारी बात नहीं मानी तो हम अपनी बात मनवा के रहेंगे, क्योंकि हम कोई जो है वो जुल्म की बात नहीं कर रहे। हम खुद मजलूम होके आए हैं और हम इस जुल्म से छुटकारा हासिल करना चाहते हैं। 3 साल होने को आए, रेगुलर 10 मिनट का काम है इनके लिए। पॉलिसी में एक शेक इनको दाखिल करनी है 2021 की नई पॉलिसी में, 2017 वालों को भी कर दें सिंपल, लेकिन ये नहीं कर रहे। 3 साल हो गए हैं, ये हमें जो है वो सिर्फ यही बात होती है, हो जाएगा 1 महीने में, 15 दिन में आपका काम हो जाएगा, लेकिन नहीं हो रहा। आज हम इतनी दूर से आए हैं इस शहर में और इसी तरह जब तक हमारा काम नहीं होगा हम नहीं जाएंगे अपने शहरों को। बारिश हो गई तो यही बैठे रहेंगे, बारिश गर्मी की हमें कोई असर नहीं होता। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो मिस ज़ुरियत कुरैशी आहे। मुंहिंजो ताल्लुक़ डिस्ट्रिक्ट खैरपुर सां आहे ऐं असां 2018 IBA जी पास ECT आहियां।
ज़ुल्म जे मथां ज़ुल्म आहे। अॻिले महीने 1 जून ते असां आयासीं, गिरफ़्तारीअ जूं सहूलियतूं सठूंसीं, पुलिस गर्दी सठीसीं ऐं असां मुख़्तलिफ़ एहतजाज पंहिंजे ज़िले लेवल ते तालके लेवल ते करे चुका आहियूं, लेकिन हुकूमत जे मथे ते काई जूअ बि नथी रींगे त हुकूमत खे को असर ई नथो पए। ही ज़ालिमाना दस्तूर अलाए केसि ताईं जारी रहंदो, लेकिन हाणे असां कसम खणी आया आहियूं जेसि ताईं असांखे रेगुलर न कयो वेंदो, जेसि ताईं असांजा मुतालबा न मञा वेंदा त असां गर्मीअ में, सर्दीअ में, पाणीअ में, तूफ़ान में हिते ई वेठा हूंदासीं, हितां असां कॾहिं बि न उथंदासीं। हमारा मुतालबा बस यही है कि हमें रेगुलर किया जाए और आज हम लेटर लेकर ही जाएंगे, वरना नहीं जाएंगे। लेटर लेकर जाएंगे, ऐसा बोल दो। ऐसे तो बोले रेगुलराइज IBA JEST ECT 2018। मैं वहाँ जाता हूँ, वहाँ से उठा के आते हैं। सर हम IBA 2018 JEST ECTs यहाँ पे रोडों पे बैठे हुए हैं। हम यहाँ पे अपने रेगुलराइजेशन के प्रोसेस के लिए आए हैं और इंक्रीमेंट के लिए आए हैं। हम अपना हक लिए बगैर यहाँ से नहीं जाएंगे। वी आर नेशन बिल्डर्स। हम अपने कंट्री के बच्चों को पढ़ा रहे हैं, अपने कंट्री का फ्यूचर बना रहे हैं। हमारा फ्यूचर रोडों पर है, तो हमारी गवर्नमेंट से अपील है कि हमारे 13 जून ते असां प्रोटेस्ट लाइ आयासीं। कलम 144 जो बहानो ॼाणाए असां उस्तादनि खे जेलनि में वाड़ियो वियो। असांजा 250 खां 300 उस्ताद जेलनि में वाड़े असांखे इन आसरे ते रवानो कयो वियो त तव्हांखे 1 महीने जे अंदरि अंदरि असां रेगुलराइज़ करे छॾींदासीं। असांखे हिकु एनुअल इंक्रीमेंट जो लेटर बि ॾिनो वियो, जंहिं लेटर ते चए तव्हांखे एनुअल इंक्रीमेंट, सालाना इंक्रीमेंट जेका हूंदी आहे उहा मिलंदी रहंदी। 1 महीने जे अंदरि उन ते बि का प्रोग्रेस कोन्हे थी। असांजी जेका रेगुलराइजेशन जी समरी हुई सा बि 1 महीने खां वरी बि टेबल टू टेबल मूव थींदी रही आहे। अॼु सुबुह जॾहिं असां ऐलानियल एहतजाज ते प्रेस क्लब ते पहुतासीं ऐं पुरअमन एहतजाज जे ज़रिए असां रैली जी शिकल में सिंध असेंबली ॾे मूव करण जी प्लानिंग कई। थोरो अॻिते जॾहिं वधियासीं त पुलिस पंहिंजी रिवायत बरक़रार रखंदे असां उस्तादनि ते लठियूं आहियूं। इहा लठियुनि जी पॉलिसी केसी ताईं, आख़िर केसी ताईं? हा सिंध गवर्नमेंट, PP गवर्नमेंट या PP गवर्नमेंट जेका 8वीं तरमीम तहत सिंध जो सूबाई इशू खणी एजुकेशन हिते पहुती आहे। डेमोक्रेसी कंदा रहंदा आहिनि। डेमोक्रेसी में लठ किथे आहे साईं मुराद अली शाह? तव्हांखे गुज़ारिश आहे, छा डेमोक्रेसी में लठ हलंदी आहे? या बिलावल साहब, डेमोक्रेसी में किथे लठ आहिनि? तशद्दुद कयो वेंदो आहे पुरअमन उस्तादनि ते। उस्ताद जेके क़ौम जा सुधारींदड़, उन्हनि खे बार बार लठियुनि ऐं वाटर कैननि सां दलील कयो वेंदो। अॼु असांखे लठियूं आयूं हुयूं। लठियूं आइण खां पोइ असांजा 20 खां 13 उस्ताद मुख अॻवान असांजा सभु खणी पुलिस जेलनि में वाड़े छॾिया। जेलनि में वाड़ण खां पोइ उन्हनि जी 1 कलाक खां पोइ आज़ादी कई वई ऐं CM असांखे नुमाइंदो ॾिनो साईं सरदार शाह, जेको असांजे दोस्तनि सां मीटिंग करे रहिया। पर अफ़सोस सां उहे डायलॉग ऐं उहे मुज़ाकरात बि कामयाब न थी सघिया आहिनि, छो जो असांजो फ़क़ति हिकु मुतालबो आहे, रेगुलराइजेशन फ्रॉम इनिशियल डेट ऑफ अपॉइंटमेंट। महिरबानी साईं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां IBA JST ECT 2018 पंहिंजे हक़नि जे लाइ अॼु कराची प्रेस क्लब ते गॾु थिया आहियूं। असांजो सिर्फ़ु हिकिड़ो ई सिंध गवर्नमेंट खां मुतालबो आहे त असांखे इनिशियल अपॉइंटमेंट खां रेगुलर कयो वञे, जेको असांजो बिल्कुलु हिकु जेन्युइन इशू आहे। असांखां अॻु में जेका NTS जी बैच आई हुई 2018 जी, उहा 2018 जी बैच असांजी आहे, पर असांखां अॻु में जेका NTS जी बैच आहे उहा बि कंप्लीटली जेका आहे उहा रेगुलर थी चुकी आहे। उनखां पोइ हींअर 50,000 टीचर जेके आहिनि उहे रिक्रूट थी रहिया आहिनि, उहे सभु इनिशियल अपॉइंटमेंट खां रेगुलर आहिनि। सिर्फ़ु असांजी बैच जेका ईअं सम्झो सेंटर ते मिड ते अची रही आहे, जेका कॉन्ट्रैक्ट ते 3 साल खां आहे, जॾहिं त असां प्रोफेशनल जेको आहे उहा डिग्री रखंदड़ उस्ताद आहियूं। असां 3 साल खां कॉन्ट्रैक्ट ते आहियूं। बराए महिरबानी असांखे इनिशियल अपॉइंटमेंट खां रेगुलर कयो वञे, जेको असांजो बिल्कुलु जेन्युइन ऐं हक़ीक़ी इशू आहे।
इन जे लाइ असां जेको आहे न बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे, CM सिंध जेको आहे साईं मुराद अली शाह साहिब खे, सेक्रेटरी एजुकेशन साईं गुलाम अकबर लिगारी साहब एंड सेक्रेटरी मिनिस्टर एजुकेशन साईं सरदार शाह साहब खे रिक्वेस्ट कयूं था त बराए महिरबानी असांखे रेगुलर कयो वञे। असांजो इहो जेन्युइन इशू आहे। महिरबानी। अस्सलाम वालेकुम। जीअं त मुंहिंजो गवर्नमेंट ऑफ सिंध पाकिस्तान पीपल्स पार्टी खां इहो मुतालबो आहे त बिलावल साहब, साईं आसिफ ज़रदारी साहब, फरयाल साहब तालपुर ऐं असांजो CM सिंध साईं सरदार मुराद अली शाह, साईं सरदार शाह, साईं अकबर लगारी साहब सां इहो मुतालबो आहे त असां JEST ECT उस्ताद 2018 खां परेशान आहियूं। असांखे रेगुलर कयो वञे। असांजो हिकु ई मुतालबो आहे त असांखे जेसीं ताईं रेगुलर न कयो वेंदो असांजो धरणो इहो जारी रहंदो ऐं असांजी इहा बुख हड़ताल जारी रहंदी। असां उहे वाहिद उस्ताद आहियूं जेके डिग्री होल्डर ऐं जा उस्ताद आहियूं ऐं BEd जे पास उस्ताद आहियूं ऐं MPhil उस्ताद हिते वेठल आहिनि। उनखां पोइ MAd जा उस्ताद वेठल आहिनि। उनखां पोइ मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटी में ग्रेजुएशन जा पोजीशन होल्डर गोल्ड मेडलिस्ट टीचर हिते वेठल आहिनि। यकीन मानो त असांखे पूरी स्कूल में सिंध में पूरी JEST जी जेका टीम आहे उनखां हर कमु उहो वरितो वेंदो आहे जेको कंप्यूटर जो हुजे, सॉफ्टवेयर जो जेको कमु हूंदो आहे उहो वरितो वेंदो आहे। स्कूल जे वॾे में वॾा टारगेट असांखे जेके स्कूल जा कमु ॾींदा आहिनि उहो JEST ECT उस्तादनि खे ॾियनि था। पोइ जेकॾहिं अहल उस्ताद आहिनि त उन्हनि सां नाइंसाफ़ी छो थी थिए। उन्हनि जा जाइज़ मुतालबा आहिनि, उन्हनि जा महिरबानी करे मुतालबा ॿुधा वञनि ऐं उन्हनि जा फिलफोर मुतालबा मञा वञनि। जेकॾहिं न त इहो धरणो असांजो जीअण मरण ताईं जारी रहंदो। असां पंहिंजो हक़ वठण जे लाइ इहा जदोजहद जारी रखंदासीं। महिरबानी। अस्सलाम वालेकुम। पहिरीं त साईं अरबाब जी असां शुक्रिया अदा कयूं था त जीअं उहे असांजे उस्ताद जा आवाज़ बणिया आहिनि। साईं IBA पास JEST ऐं ECT 2018 उस्ताद तव्हां ॾिसो था सरापा एहतिजाज आहिनि। हमेशह उस्तादनि सां ज़ुल्म कयो वियो आहे। हे पुलिस, हे सभु पुलिस उस्तादनि लाइ आहिनि, सभु उस्तादनि लाइ इहे थिया आहिनि त असां ॾिसो असां ज़ुल्म असांखे टार्चर कयो वियो आहे, असांखे जेलनि में विधो वियो आहे। छा उस्ताद जो एतिराम ईअं सिंध में ईअं आहे? KPK में तव्हां ॾिसो एग्ज़ाम्पल ॾियो, का बि पुलिस हुते लटबाज़ी कई आहे। KPK एग्ज़ाम्पल ॾिना वेंदा आहिनि। उन्हनि खे उन्हनि जा मुतालबा असांजा मुतालबा बि साॻा हुया, उहे रेगुलर थी विया। उन्हनि सां इन्हनि जो इज़त कयो। पर सिंध जा हमेशह इहो रवाज रहियो आहे त उस्तादनि ते लाठी चार्ज, उस्तादनि ते शेलिंग, उस्तादनि खे जेल, सभु इहे उस्तादनि ते नाइंसाफ़ी। वरी बि असां सिंध गवर्नमेंट खे रिक्वेस्ट कयूं था त उस्ताद हिकु पैगम्बरी पेशो आहे, उस्तादनि जो एहतराम कयो। उस्तादनि जे करे ई तव्हां इन ते महिमाननि में वेठा आहियो। असांजो इहो रिक्वेस्ट आहे त जल्द खां जल्द IBA पास JEST 2018 सिंध यूनिवर्सिटी या NTL सभु मेरिट उस्ताद उन्हनि जा जाइज़ मुतालबा हल कया वञनि। असां न त असां वरी पूरे सिंध जा उस्ताद गॾु करे हिकु दफ़ो ॿीहर हिन खां वधीक हिन खां मज़बूत असां जेको आहे इतिहार रिकॉर्ड कराईंदा ऐं CM हाउस ताईं असांजो जेको आहे धरणो हणो वेंदो। शुक्रिया। अॼु जो असांजो जेको धरणो आहे इहो उन ज़ुल्म जे ख़िलाफ़ आहे जेको 2018 जी अपॉइंटमेंट JEST ऐं ECT सां थींदो थो अचे। पहिरियां त असांजी इंक्रीमेंट जेका आहे उहा रोकी वई। इहो चई त तव्हां कॉन्ट्रेक्ट ते आहियो, छा पोयां कॉन्ट्रेक्ट ते आयल जेके बेचिस हुयूं उन्हनि जी इंक्रीमेंट कोन मिली? इहो ज़ुल्म सिर्फ़ु असां सां छो आहे? असांखे कॉन्ट्रेक्ट ते रखी नई बेच असांजे लाइ आंदी थी वञे जेका रेगुलर आहे। ऐं असां वटि एजुकेशन डिपार्टमेंट में जेके प्रमोशन्स वग़ैरह थींदा आहिनि उहे थींदा आहिनि डेट ऑफ रेगुलर थियण खां। हाणे असां अॻ में कॉन्ट्रेक्ट ते नई बेच रेगुलर हाणे असां जेके अॻ में आयल हूं उन्हनि खे जूनियर कयो थो वञे, जेके पोइ आया आहिनि असां खां उन्हनि खे सीनियर कयो थो वञे। त अॼु असां इन ज़ुल्म जे ख़िलाफ़ु निकिता आहियूं। अॼु असां दादू, लाड़काणो, कंदकोट, कश्मीर, सिंध जे हर ज़िले मां उस्ताद इहो ॿुधाइण आहियूं त असां तव्हांजी पॉलिसियुनि खां बेज़ार आहियूं ऐं असां इहो ज़ुल्म वधीक बर्दाश्त कोन कंदासीं। असां पंहिंजूं ईदूं जेके आहिनि उहे हिते गुज़ारण आया आहियूं। जेसि ताईं असांजो लेटर न निकितो वेंदो तेसि ताईं असां न उथंदासीं। तव्हां कॾहिं बि कोन छॾींदासीं। असां पंहिंजे मालिकनि खां मोकिलाया आहियूं।
सर अब्दुल समद मंगसी तालका जकाबाद उर्दू सिंधी अब्दुल समद मंगसी तालका जकाबाद असां इन इशू ते जिते आया हूँ तो तालका जकाबाद में हिंटे 2013 खां 2022 ताईं का अपॉइंटमेंट न ईंदी PSC प्राइमरी स्कूल टीचर जी ऐं उन बावजूद रिटायर थिया आहिनि प्रमोशन थिया आहिनि डेथ थिया आहिनि उन बावजूद सिर्फ़ु जकाबाद में जेको आहे न 106 वैकेंसी मेल में फीमेल में डिसेबल और मिनोरिटी में सर ऐं उनजे बरअक्स तालको ठुल आहे जेको जकाबाद ज़िले जो ई तालको आहे तंहिंमें 900+ वैकेंसियूं ॾिनियूं वयूं ऐं तव्हां ॾिसो था सिंध जे हर तालके में जेकी वैकेंसियूं आहिनि उहे 500+ आहिनि 400+ आहिनि 300+ आहिनि ऐं उन खां वधीक सर गाड़ियासीं जेको तालको आहे उनमें 450+ वैकेंसियूं सर असां सां नाइंसाफ़ी आहे असां सां ज़ुल्म आहे असां टी ऑफिस विया आहियूं DO ऑफिस विया आहियूं असांखे को रिस्पॉन्स न ॾिनो वियो असां इहा बिलख़ुसूस असां हिते अची करे एहतजाज थ्रू पंहिंजे जेको आहे DO खे पंहिंजो नाला उहिदेदार मीर एजाज़ ख़ान जखरानी खे ख़ासि करे ॿुधाइणु चाहींदा सर असांजे लाइ कुझु कयो असां लाइ तव्हां अगरि न कंदो असां नौजवान रोडनि ते निकिरण में मजबूर थींदासीं अॼु असां हिते धरणो आयो आहे असां जकाबाद में बि धरणा हणी रोड बंदि करे पंहिंजो हक़ वठी सघूं था असां मीर एजाज़ ख़ान जखरानी खे सेक्रेटरी एजुकेशन अकबर लेगारी साहब के मिनिस्टर एजुकेशन जो सरदार शाह के रिक्वेस्ट कयूं था सर जकाबाद जो अहम मसलो आहे जकाबाद में 10 साल खां वठी का बि अपॉइंटमेंट न आई थी ऐं असां B.Ed कई आहे कंहिंजी B.Ed ऑनर्स थियल आहे कंहिंजी M.Ed थियल आहे कंहिंजी M.A थियल आहे उनजे बावजूद बि जेकॾहिं असांखे 10 साल जे पीरियड में कुल 106 वैकेंसी ॾिनी वई आहे 381 जेको आहिनि कैंडिडेट जेका पास थिया आहिनि 40 खां 54 ताईं थी काॾे वेंदा सर बराए महिरबानी असांजे जकाबाद जे मथां जेको आहे ख़ासि नज़र रखे इनके जो वैकेंसी ॾिनी वञे नौजवान जे हक़ जो खाइणु बंदि करो नौजवान खे जेको हक़ ॾियो इंशाल्लाह जेको असां नेक्स्ट स्टेप खणण लाइ जेको असां इंशाल्लाह फर्दर पंहिंजे जेका 381 कैंडिडेट आहिनि उनखे वठी करे असां रोड बेला बि कंदासीं ऐं असां लाड़काणे हाई कोर्ट बि हाणे वञी रहिया आहियूं थैंक यू सर इंतहाई अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे ही सिंध जो शऊर सिंध जो उस्ताद अॼु तव्हांखे इन ततल उस में रोड ते नज़र अची रहियो आहे ही मुल्क जा महिमार सिंध जा महिमार ही कंहिं पर्ची ते भर्ती थियल न आहिनि ही मेरिट ते आयल उस्ताद आहिनि ही उस्ताद 2018 में IBA टेस्ट जेका 10 मौज़ूअनि ते मुश्तमिल हुई जंहिंमें हिकिड़ो मौज़ू प्रोफेशनल डिग्री यानी B.Ed मतलब के ट्रेंड टीचर्स जो हुयो ही ट्रेंड टीचर्स जो जथो जेको टेस्ट पास करे कामयाब थी करे अपॉइंट थी करे हिन सिंध में कौम जी खिदमत करण लाइ निकितो उनखे मुख़्तलिफ़ टेंशन ॾिना विया उनखे टार्चर कयो वियो जॾहिं त रेगुलर वैकेंसीज़ ते कॉन्ट्रैक्ट बेस कॉन्ट्रैक्ट वारियूं भर्तियूं कयूं वयूं जेको कंहिं बि तरह सां जाइज़ अमल न आहे मां इहा अपील कयां थो गवर्नमेंट खां त इहे जेके तव्हां गुज़िरियल वक़्त में ग़लतियूं कयूं आहिनि जेके तव्हां पॉलिसी मेकर्स विहारिया हुया जिन पॉलिसी मेकर्स खे मुंहिंजे ख़्याल में एजुकेशन जी ख़बर न हुई ऐं उन्हनि अहिड़ी तरह सां पॉलिसी खे स्ट्रक्चर ॾिनो जो उहा मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी नाक़स साबित थी आहे कंहिं न कम जी साबित थी आहे ही 2018 जा IBA ECT ऐं JEST जंहिंमें तव्हांखे लेखक अदीब शाइर MPhil PhD रिसर्च स्कॉलर्स मिलंदा उहे रिसर्च स्कॉलर्स मुसलसल 3 सालनि खां रोडनि ते ही सरापा एहतजाज आहिनि ऐं हिननि सिर्फ़ु छा घुरियो आहे पंहिंजो हक़ घुरियो आहे ऐं उन जे बदिले में हिननि ते लाठी चार्ज कई वई आहे हिननि ते तशद्दुद कयो वियो आहे मुख़्तलिफ़ थाणनि में हिननि खे बंदि कयो वियो आहे हिननि ते ज़ुल्म कयो वियो आहे पर ही उन ज़ुल्म जे बावजूद भी अॼु बि उन ऐलान उन पंहिंजे उत्साह सां हिन मैदान ते बीठा आहिनि ऐं उहा साॻी डिमांड खणी बीठा आहिनि त बराए महिरबानी असांखे रेगुलराइज़ कयो असां सां नाइंसाफ़ियूं बंदि कयो जॾहिं त नई रिक्रूटमेंट थी आहे उहे उस्ताद असांजा भाइर आहिनि उहे उस्ताद असांजा ई आहिनि उहे असांजा पढ़ियल लिखियल नौजवान आहिनि मां उन्हनि खे मुबारकूं ॾींदुमि ऐं मां उन्हनि खे हिकिड़ी अपील कंदुमि कि गवर्नमेंट
मुस्तक़बिल में हिन जी जेका हींअर प्लानिंग आहे त मुस्तक़बिल में ही उस्तादनि में ग्रुप था ठाराइनि, सीनियर जूनियर जो झेड़ो कराए। मुंहिंजे ख़्याल में जेको एजुकेशन खे ही फ़ाइदो ॾियण जी ॻाल्हि कनि था, मुस्तक़बिल में अहिड़ी का बि शइ न थींदी, छो त ही मुल्क जा महिमार ईंदड़ वक़्त में हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं हूंदा। ही सीनियर जूनियर जी जंग हूंदी हिननि जे विच में, ऐं इन सां असांजी सिंध जी तालीम जेका सदाई मुतासिर रही आहे, अञा बि इहा मुतासिर रहंदी, ईंदड़ वक़्त में बि इहा मुतासिर रहंदी, मौजूदा वक़्त में बि इहा मुतासिर आहे। बराए महिरबानी, जेकॾहिं तालीम बचाइण चाहियो था, जेतिरी चुस्ती नई अपॉइंटमेंट में तव्हां ॾेखारी आहे, असां तव्हांखे जस ॾियूं था, इन ते असां तव्हांखे मुबारकूं ॾियूं था, पर असां तव्हांखां इहा अपील कयूं था त इहो सीनियर ऐं जूनियर जो हिक ॿिए सां, नौजवान उस्तादनि में घटि इहो नफ़रत जो ॿिज न पोखियो। मुस्तक़बिल में इहे उस्ताद हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं न हुजनि। महिरबानी करे तव्हां जेके IBA JEST ऐं ECT 2018 में अपॉइंट कया हुया, अॻु में उन्हनि खे रेगुलराइज़ कयो, जीअं उन्हनि जी सिनारिटी ते को असरु न पए, ऐं उन्हनि जी सिनारिटी ते असरु न पए, ऐं हू मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत करण जो जेको जज़्बो खणी आया आहिनि, उहो ई जज़्बो ॾियनि, उन ई जज़्बे सां मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत कनि। एजुकेशन डिपार्टमेंट असांजो अहिड़ो डिपार्टमेंट आहे जेको हर प्रोफेशन खे जनम ॾिनो आहे। ही उस्ताद हर प्रोफेशन जा ज़ामिन आहिनि, पर हिननि उस्तादनि खे जॻह तव्हां अहिड़े तरीक़े सां परेशान कंदव त ही कहिड़े तरीक़े सां, कहिड़े हिसाब सां ही उस्तादनि खे, कहिड़े हिसाब सां ही शागिर्दनि खे सही माना में तालीम ॾेई ऐं अॻिते वधाईंदा। जेकॾहिं ही पाण ई हिकिड़ो मेंटली रिलैक्स न हूंदा त ॿिए जी काउंसलिंग कहिड़ी कंदा, हुननि खे कहिड़ियूं सलाहूं ॾींदा। महिरबानी करे हिननि उस्तादनि खे पको कयो, हिननि मां बेचैनी ख़तमु कई वञे। महिरबानी साहब। में JEST ऐं ECT जेके टीचर्स आहिनि, अॼु हुननि जो प्रोटेस्ट आहे, ऐं तव्हांखे मां लाइव ॾेखारियां थो पियो। रेगुलराइज़ेशन जो मसइलो आहे, 2018 खां वठी पेंडिंग में इशू आहे। तव्हां ॾिसो था पिया, JEST ऐं ECT टीचर्स हे तव्हांखे मां ॾेखारियां थो पियो हींअर। JEST ऐं ECT जा जेके टीचर्स आहिनि, उहे सरापा एहतजाज बणियल आहिनि। काफ़ी सुठो तइदाद आयो आहे। हमेशा सिंध जा उस्ताद ईअं दरकदर थींदा रहिया आहिनि, कॾहिं बि हक़ तव्हांखे ख़बर आहे सुकून सां कॾहिं बि अॻिते न आहिनि मिलिया। हमेशा उस्ताद फाइट कयो आहे, ऐं फाइट करण खां बग़ैर कॾहिं बि न आहिनि मिलिया। अॼु वरी हिकु दफ़ो ॿीहर उस्ताद कराची रोडनि ते सरापा एहतजाज बणियल आहे।
काफ़ी अफ़सोसनाक सूरत हाल आहे ऐं ईअं हुजणु न घुरिजे। डिपार्टमेंट खे घुरिजे त हमेशह उस्तादनि जा जेके मसइला आहिनि पैगम्बरी पेशे सां सलाड़ियल उस्ताद आहिनि ऐं उन्हनि खे हमेशह इज़तियूं ॾेई करे ऐं बाद में ई उन्हनि जा जेके बि मुतालबा आहिनि उहे मंज़ूरु कया विया आहिनि। इहो अमल जेको आहे ॾाढो माना हिकिड़ो मज़मत जो बि आहे। जेकॾहिं तव्हांखे मसइला हल करणा आहिनि तव्हां ईअं बि करे सघो था, तव्हां उहे तशदुद करे ऐं हिकु पैगम्बरी पेशे वारनि जी एॾी तज़लील करे उनखां बाद में ई तव्हांखे अगरि हक़ ॾियणा आहिनि त इहो तरीक़ेकार बहितर न आहे, मुनासिब बि न आहे।
जेड़ा तव्हांजो हाल कहिड़ा मुतालबा पोयां व्यू ईंदो हम IBA JEST ECT 2018 के उसातिज़ा हैं, जिसमें JEST और ECT उसातिज़ा ओवरऑल सिंध से आए हुए हैं। हमारे ये मुतालबात है सिंध गवर्नमेंट से कि हमें रेगुलराइज़ किया जाए, हमें बेसिक जो हमारा इंक्रीमेंट है हमें उनसे महरूम रखा गया है, हमारा इंक्रीमेंट बहाल किया जाए और हमें पे प्रोटेक्शन भी दी जाए। हमारा 3 साल का दौरानिया था जिसमें इन्होंने कहा कि हमें रेगुलराइज़ किया जाएगा, लेकिन गवर्नमेंट की इस तरह की पेचीदा पॉलिसियों की वजह से हमें अभी तक ना तो रेगुलराइज़ किया जा सका है और ना ही हमें हमारा इंक्रीमेंट, हमारा जो बुनियादी हक है उसे महरूम रखा जा रहा है। हमारी सिंध गवर्नमेंट, CM साहब, सेक्रेटरी एजुकेशन और मिनिस्टर ऑफ एजुकेशन सैयद सरदार शाह साहब से गुजारिश है कि मेहरबानी करके उसातिज़ा की तज़लील ना की जाए, उन्हें उनका बुनियादी हक दिया जाए, उन्हें रेगुलराइज़ किया जाए, उन्हें इंक्रीमेंट दिया जाए। सिंध में उसातिज़ा को आज इतनी गर्मी में जो निकले हुए हैं, ECT हमारी बहनें निकली हुई हैं, उन्हें इंक्रीमेंट दिया जाए और उन्हें डेट ऑफ इनिशियल अपॉइंटमेंट से रेगुलराइज़ किया जाए।